नाज़रीन अव्हां खे अहम ख़बर ॾींदा हलूं त गढ़ी हसन जो रहवासी 7 वरियनि जो नींगर जेकब लाड़ो वाह में ॿुॾी फोत थी वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर ज़ाहिद कुंडराणी मूजिबि गढ़ी हसन जो रहवासी 7 वरियनि जो नींगर माजिद पुट माशूक सरकी जेकब लाड़ो वाह में ॿुॾी फोत थी वियो। संदसि पीउ माशूक सरकी ॿुधायो त हारपो कंदा आहियूं, सुबुह सवेर रोंबे लाइ वियासीं त नंढड़ो विझण लाइ वाह में घिरियो त ॿुॾी वियो। खेसि गढ़ी हसन अस्पताल खणाए पहुतासीं त डॉक्टरनि पुट जे फोत थियण जी तस्दीक कई। होॾां नींगर जो लाश घर पहुचण ते अमड़ खे बेहोशी जा दौरा पवण लॻा। नाज़रीन अव्हां खे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त गढ़ी हसन जो रहवासी 7 वरियनि जो नींगर माजिद पुट माशूक सरकी जेकब लाड़ो वाह में ॿुॾी फोत थी वियो। संदसि पीउ माशूक सरकी ॿुधायो त हारपो कंदा आहियूं, सुबुह सवेर रोंबे लाइ वियासीं त नंढड़ो विझण लाइ वाह में घिरियो त ॿुॾी वियो। खेसि गढ़ी हसन अस्पताल खणाए पहुतासीं त डॉक्टरनि पुट जे फोत थियण जी तस्दीक कई। होॾां नींगर जो लाश घर पहुचण ते अमड़ खे बेहोशी जा दौरा पवण लॻा। नाज़रीन अव्हां खे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त